मदीने वारा साईं सोना दिलबर नबी नबी रहमत आवाज आए असांजा आका हजरत अंस जा भाग था खोलन सोना दिलबर नबी मदीने वारा साईं हजरत अंस वट तशरीफ फरमा थिया साईं जिन जी मेहमानी हजरत अंस कई हजरत अंस जेको दस्तरखान जेको रूमाल विछायो महबूबन मानी नोश फरमाइण खां पोइ साईं जिन पांजा हथ मुबारक साईं जिन उन रूमाल सां उघिया मां घोर हुया इन सोहन हथड़न ता असी फकीर घोर हुयो मुझे मुस्तफा जे इन सोहन हथड़न ता इश्क वारा दिस सहाबा जो अकीदो छा हुंदो हुयो सोने नबी असा केड़ी मोहब्बत कंदा हा केड़ी रीत कंदा होया सोना लजपाल नबी सहाबा सा गड सैयदना हजरत अंस वटा मोकलाए हलिया सोने सैयदने हजरत अंस उन रूमाल के उन दस्तरखान के साफ करे पाण वट रखियो वरी कुछ ॾींहंनि खां पोइ साईं जिन सहाबा जी दावत कयूं सहाबा के ॾेखारियो ई जेको दस्तरखान मुझे महबूब हिन सां पंहिंजा हथ मुबारक उघिया हुया अॼु मां तव्हांखे मुझे महबूब दिलबर नबी जो मोइज़ो थो ॾेखारियां सोने दिलबर नबी जो ॾिसो त मुंहिंजे मथां केॾी महिरबानी करे वई आहे मुंहिंजे मोहम्मद मीर जो छा शान आहे सुभान अल्लाह ओ अदा मिठा कासमाबाद वारा इन ॻाल्हि खे अॼु यादि कर पंहिंजे दिलि में विहारे छॾ तो खुदा जो कसम आहे ईमान मदीने वारे साईं जी मोहब्बत सां आहे जेकॾहिं को अमल तुंहिंजो तेसि ताईं क़बूल कोन्हे जेके मदीने वारे साईं सोने दिलबर नबी लजपाल नबी जी सची ऐं पक्की मोहब्बत ऐं इश्क ऐं अदब जेकॾहिं तुंहिंजे दिलि में न आहे त सम्झ तुंहिंजो ईमान रायगान आहे तूं महबूब मुस्तफा सां उहा मोहब्बत कर जेके सहाबा कंदा हा जेको सैयदना हजरत सोनो अबू बकर सिद्दीक करे विया जेको सैयदना हजरत उमर फारूक करे विया तू जो मुझो पीर सैयदना हजरत हैदर करार करे विया जो सुभान अल्लाह हजरत अंस वो रूमाल मुबारक सहाबा जे अमल मानी खाधी नोश फरमायो उन खां पोइ हजरत अंस फरमायो हाणे अचो त मां तव्हांखे हिकु अजीब वाक़ियो ॾेखारियां ॾिसो त मुंहिंजे लजपाल नबी जा हथड़ा जंहिं शइ ते लॻी वई आहिनि सोने दिलबर नबी मुस्तफा जा पाक हथ जंहिंखे लॻी वई आहिनि त हुनखे ॾिसो त सही बाहि हुन ते असर कान थी करे जो सुभान अल्लाह हजरत अंस के सहाबा के दिखारियो पंहिंजे दोस्तनि खे ॾेखारियो साईं जिन उन सहाबा इकराम जे हथ भी उनी दस्तरखान सां उघाया दस्तरखान सां सफ़ा कराया हजरत सैयदना अंस जे उन चादर मुबारक के खणी करे उन दस्तरखान के खणी करे बाहि में उछलियो तो सहाबा अर्ज़ करण लगा ओ सोना वो सजा प्यारा दोस्त ई छा माजरो आ छा था ॾेखारण चाहियो हजरत अंस थोड़ी देर गुजरी उहो कपड़ो जैसा सहाबा पंहिंजो हथ मुबारक साफ़ कया उहो बाहि में उछलायो पर थोड़ी देर जी गुजरी तो बाहि विसाए करे हजरत अंस जयमाल हुन रूमाल खे हुन दस्तरखान खे ॿाहिरि कढियो त ॾिसनि त छा सुभान अल्लाह कीअं पियो चमके जो सुभान अल्लाह बाहि छा कयो हुनजो मेल ऐं मिलाण लाहे पंहिंजी तपश सां साफ़ करे जीअं कंहिं शइ जो ज़ंग लाहिबो आहे उन कपिड़े खे साफ़ करे चमकाए करे अहिड़ो करे खणियो जहिड़ो को सफ़ा को न ॾिसो त मुंहिंजे मोहम्मद मीर जा जंहिं शइ ते हथ लॻनि त पहिरीं प्यारा सोने दिलबर नबी जा हथ जंहिं शइ ते लॻनि त उन शइ ते बाहि जी असर नथी करे अदा जे मूंखे मोहम्मद मीर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोना दिलबर नबी मदीने जा साईं जंहिंखे ख्वाब में अची करे पंहिंजो ज़ियारत नसीब कराइनि त उन जे मथां केतिरी महिरबानी थींदी आहे जो सुभान अल्लाह हा ठरई थो छो न ठरंदी मदीने वारे साईं सां सची ऐं पक्की मोहब्बत करण वारो आहे तंहिंजे करे त राति जे हिन पहाड़ ते आयो आहियां ता केॾो न ख़ुशि नसीब आहे केॾा न तुंहिंजे मथां महिरबानी आहे ऐं सलाम आहे तुंहिंजे इश्क खे जो तूं पंहिंजो कमु छॾे पंहिंजा कारोबार छॾे पंहिंजा बच्चा ऐं ॿार छॾे हिते मदीने वारे सोने जी सलागरी में आयो आहे जो सुभान अल्लाह ओ अदा मदीने वारे साईं सां मोहब्बत कर सोने दिलबर नबी जो अदब कर ऐं मुझे महबूब लजपाल नबी जे सुन्नतन ते अमल कर मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ते हलंदे त तुंहिंजा बेड़ा पार थी
थींदा हिन जहां में भी तुझा बेड़ा पार हुन जहां में भी तुझा बेड़ा पार अदा जेके नमाज नथा पढ़ो उन दोस्तन खे मुंहिंजी गुज़ारिश आहे मदीने वारे साईं सां इश्क था कयो सोने दिलबर नबी सां मोहब्बत था कयो जेको तव्हां जो कम छा आहे अल्लाह जे घरनि खे आबाद कयो अल्लाह जे घरनि खे आबाद कयो अदा पंहिंजे घरनि में पंहिंजे घरनि खे क़ुरान सां आबाद कयो क़ुरान जी तिलावत सां आबाद कयो जेके नमाज नथा पढ़ो पंहिंजे वक्त नमाज पढ़ो अदा ओ प्री प्यारा जेकॾहिं वाकई में पंहिंजे पाण खे मदीने वारे साईं जो सचो आशिक ऐं पको दीवानो